हाँ नाज़रीन, सुई गैस में सचाई न्यूज़ के नुमाइंदे फैसल आराइन की रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त सुई गैस वेझो ॻोठ जियंद खान चाकरानी में ॻोठाणनि दीदार, साजन, कोड़ल, इमदाद, एजाज खातून, नवाब खातून चाकरानी ऐं ॿियनि वारा बासरनि जे मुबैन ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो आहे त असां हिते तमामु पुराणे घणे अरसे खां रहाकू आहियूं। हिते असांजे पाड़े में वेठल भट्टी बिरादरी जे बासरनि रसूल बख़्श, तारुफ़ अली, वारिस भट्टी ऐं ॿियनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हू ज़ोरिया असांखे लॾाइणु चाहिनि था। हू वॾा बासर माण्हू आहिनि, रोज़ानो पुलिस मोकिले असांखे परेशान करे रहिया आहिनि। हिननि वधीक ॿुधायो त असांखे रोज़ानो मोतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। ओॾां भट्टी बिरादरीअ पारां राब्तो करण ते ॿुधायो त ॿोॾि दौरान घरनि में पाणी हुजण करे रस्ते ते टेंट हणी ही वेठा हुया। जेको क़दीमी रस्तो आहे उते हाणे कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि। रस्ते सां अचण वञण ते गार गंद पिणु करे रहिया आहिनि। भट्टी बिरादरीअ पारां मुतालबो कयो वियो त रस्तो ख़ाली करे ॾिनो वञे। इलाइक़े वासियुनि SSP ख़ैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे अपील कई आहे त मामले जो फौरी नोटिस वठी मज़कूरा मसइले खे हल कराए ॾिनो वञे। ज़बरदस्ती हथियार ॾेखारे असांजे टेंटनि में हासिल थी असांखे चवंदा टेंट पटींदासीं, असां गिली कंदासीं नौकरियुनि वारा माण्हू असां हर कंहिंखे पुलिस आर्मीअ खे, पुलिस ऑफिसर, DIG SP खे अपील था कयूं त असांखे हिन जो माना ख़ौफ़ आहे। असांखे माना चोरनि जी धमकियूं, धाड़ेलनि जी धमकियूं, मारण जी धमकियूं। असां मज़ूर तबिको काठ जी मज़ूरी करे शाम जो अचूं, काठ जे असांखे माना धमकियूं था ॾियनि, असां मारींदासीं तव्हांखे, तव्हां ट्रपड़ खणो। असांजे ॿारनि खे हथियार ॾेखारे हेरासमेंट था कनि। असां हर कंहिंखे ऑफिसर खे अपील करे था चऊं हिनखे असांखे ख़तरो आहे। असां पंहिंजी क़ौम बिरादरी खे था चऊं त असांखे हिन आज़ादु कयो। असां क़ौम बिरादर खे चाकराणीअ खे था अर्ज़ु